अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां मोहम्मद अनीस गराणी बलदती इलेक्शन जो ज़ोरों ज़ोर जाते करते तूफ़ानी दौरा तेज़ी सां हर उम्मीदवार इहा ई कोशिशि करे थो त जीअं मां कामयाबु थी वञा। हाणे मां मौजूदु आहियां अहमदाबाद में, जीअं आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं, दुकानदारनि खां आवाम खां पुछा कयूं त वोट कंहिंखे ॾींदा ऐं कंहिंखे कामयाबु कंदा। अचो त अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे साईं? भला हाल आहिनि साईं। तव्हांजो नालो साईं? इरशाद अहमद। पाण गॾणी इलेक्शन जी छा तयारी आहे साईं? तयारी आहे त वोट ॾींदासीं कंहिंखे वोट ॾींदासीं? मीर अब्दुल्ला खे। अच्छा, मीर अब्दुल्ला ख़ान गराणी जो निशान कहिड़ो आहे? इंतख़ाबी निशान? इंतख़ाबी निशान किताब जी। पक? ओह नो। स्कूटर आहे, स्कूटर अथसि। अच्छा, तव्हां मोटर ते वेठा हुआ? अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। हाजी साहब छा हाल आहे? चङो हाल आहे साईं। तव्हांजो नालो साईं? मोहम्मद अली साईं। अच्छा, बलदती इलेक्शन जी छा तयारी आहे साईं? इलेक्शन जी छा तयारी आहे? इंशाअल्लाह ताला चङो पुलिस न हलंदासीं। अच्छा, वोट कंहिंखे ॾींदासीं? बाबा तव्हांखे ॾींदासीं इंशाअल्लाह। नया उम्मीदवार चाचा मीर अब्दुल्ला ख़ान गराणी इंशाअल्लाह ॾींदासीं, उन्ही खे ॾींदासीं। पको रहंदो? टक वारो आहे त उन्ही खे ॾींदासीं न, बाक़ी जो हक़ ॿिए खे न। ज़बरदस्त। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। साईं अब्दुल्ला खान के ॾींदासीं। खिलो छो था भला? अब्दुल्ला खान के ॾींदासीं पको इरादो आहे? इंशाअल्लाह ताला। टिकरा बलदती इलेक्शन छे तैयारी है ज़बरदस्त तैयारी है मुकम्मल इंशाअल्लाह। खैर वोट दे वोट मीर अब्दुल्ला खान गढ़ी। अच्छा, था निशान निशान सी मोटरसाइकिल में। ज़बरदस्त। सही सही, माना मुकम्मल तैयारी थी। वोट बाद में वधी वोट मैं से तकरीबन 10 वोट हुई है। सही ज़बरदस्त। माना ने हर मर्द में इलाका रो हमा तक मारा हुआ हर मर्द में हमें आवाज़ में मीर अब्दुल्ला खान आ इलेक्शन कामयाब को इंशाअल्लाह। बिल्कुल तरह का माश क्यों था मीर अब्दुल्ला खान वास्ता शहर ठा है के सही हम शहर अबुद्दीन मार का मेहरबानी है ना। शेर एक्चुअली अच्छा, खुदा आ पासिबा तुझो गरानी आ फतह तुझी। ज़बरदस्त। ही स्कूटर निशान तुझो गरानी आ फतह तुझी। यकीनन तू फतह वे जो मिठा सरदार आहे तू। यकीनन अज फतह वे जो मिठा सरदार आहे तू। ॾिसी ही कारवां तुंहिंजो गराणी आ फतह तुंहिंजी। खणी परचम मोहब्बत सां अमुन वारो हलियो प्यादल पको कोढ़ो जुआ तुंहिंजो गराणी आ फतह तुंहिंजी। इंशाअल्लाह करे गैरत मिठा क़ौमी ख़ुशीअ सां साथ ॾींदासीं मरण ताईं असां तुंहिंजो गराणी आ फतह तुंहिंजी। ही स्कूटर लॻे प्यारो ख़ुदा ॼाणे निशान तुंहिंजो। ही स्कूटर लॻे प्यारो ख़ुदा ॼाणे निशान तुंहिंजो। निशान सुहिणो चुमा तुंहिंजो गराणी आ फतह तुंहिंजी। उमिरि वेंदा मुख़ालिफ़ सभु छॾे मैदान बुज़दिल थी। इरादो घर जवां तुंहिंजो गराणी आ फतह तुंहिंजी। इंशाअल्लाह ज़बरदस्त है। अल्लाह रहा हम गई मीर अब्दुल्ला खान कामयाब इंशाअल्लाह ताला कामयाब इंशाअल्लाह ताला दुआ दस्त थी अल्लाह रहा इंशाअल्लाह ताला बिल्कुल हर मर्दम दुआ उठेंगे इंशाअल्लाह ताला। ठीक है मैं जुनू खजो हैदरी अल्लाह रहा। अस्सलाम वालेकुम। अल्लाह अच्छी हालत है? खुश है? अमन अमन अल्लाह मेहरबान। यार तब सही बरकरार बस। दाला रोदी बिंगे शुक्र मालिक है। सही सही दाला बलदती इलेक्शन छे तैयारी करे ये इलेक्शन है वोट देगा खैर वोटा पे मीर अब्दुल्ला खान पक्को तैयारी पक्को पक्को है। बलदती इलेक्शन अच्छी तैयारी है? तैयारी नहीं बस मीर अब्दुल्ला खान वोट हमें यार हाँ से बिल्कुल भरपूर है मुकाबला के लिए रहता है। हाँ से अच्छा, निशान फैमिली स्कूटर स्कूटर निशान ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। छा हाल आहे साईं? साईं दुआयूं खुश ॿियो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह ॿियो ख़ैर आहे रब जा लख एहसान। काॾे वञो था? साईं बसि रोज़ी करणु वञूं था। अच्छा, इलेक्शन जी छा तयारी आहे? इनखे पी करे सारे आम वोट ॾींदासीं। मीर अब्दुल्ला खान गराणी जिंदाबाद मीर अब्दुल्ला खान गराणी जिंदाबाद। जो दबा जो जोर में कंहिंजो ज़ोर दबा न आहे। असांजे सुंदर माण्हू तमामु निहायत रहमदिल माण्हू इंशाअल्लाह असांजे इन्हनि जे हक़ पंहिंजो में ख़ुशी सां वोट ॾियो। रज़ा ख़ुशी सां असां पर असांजा बच्चा ई उनखे वोट ॾींदा। ज़बरदस्त, महिरबानी दादा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे साईं? अल्हम्दुलिल्लाह शुक्र। तव्हांजो नालो? हसन अली अच्छा, पाण गराणी। बलदती इलेक्शन जो छा तयारी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजी फुल तयारी आहे मीर अब्दुल्ला खान खे कामयाबु कंदासीं। अच्छा, माना तव्हां वोट मीर अब्दुल्ला खान गराणी खे ॾींदा आहियो? जी साईं, असांजो वोट बि मीर अब्दुल्ला खान आहे खान खे आहे। असांजो स्टिकर बि दुकान में लॻल आहे मीर अब्दुल्ला खान। ज़बरदस्त, माना फुल तयारी आहे मुक़ाबले जो। इंशाअल्लाह ताला घोटा वाई ऐं मशकूर ॻोठ में जे मुखालिफ़ धुरनि जो वोट इंशाअल्लाह ताला ज़ीरो ईंदो। छा सम्झो था पूरो इलाइक़ो आहे जेको उहो अब्दुल्ला खान खे ॾींदो वोट? इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह वाई ॻोठे पोलिंग ते जेके मुखालिफ़ धुर आहिनि हिकु ई वोट ॾेखारी सघंदा।
ज़बरदस्त, महिरबानी मोहम्मद हसन। मेहरबानी शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाल आहे साईं? भलो हाल साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाल आहे साईं? अच्छा, बलदत इलेक्शन जी छा तयारी आहे? तव्हांजे तक में उम्मीदवार केरु आहे? अब्दुल्ला खान अच्छा, तव्हां मीर अब्दुल्ला खान गराणी खे वोट ॾींदव न? बिल्कुल ॾींदासीं सरेआम बिल्कुल त फुल सपोर्ट कंदव? इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम छा हाल आहे हाजी साहिब? खैर साईं अमन अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो नालो साईं? मोहम्मद अयूब। अच्छा, बलदत इलेक्शन जी छा तयारी आहे साईं? इंशाअल्लाह पंहिंजनि खे ॾींदासीं वोट। अच्छा, तव्हांजे तक जो उम्मीदवार केरु आहे साईं? अब्दुल्ला खान करानी अच्छा, मीर अब्दुल्ला खान गराणी खे तव्हां वोट ॾींदा इंशाअल्लाह? इंशाअल्लाह अच्छा, भरपूर तयारी इलेक्शन जी? इंशाअल्लाह। ज़बरदस्त, महिरबानी हाजी साहिब। अच्छा, बलदत इलेक्शन जी छा तयारी आहे? तयारी मुकमल आहे न? अच्छा, वोट कंहिंखे ॾींदव? अब्दुल्ला खान मीर अब्दुल्ला खान गराणी खे? जी 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 अच्छा, पको इरादो आहे? पक्को इरादो है। अच्छा अच्छा, इहो महिरबानी ज़बरदस्त, ठीकु आहे। ओके मेहरबानी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। साईं नथा ॻाल्हायो छा? अच्छा, तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो साईं? मीर अब्दुल्ला खान गलाणी खे अच्छा, जिंदाबाद थी वियो फुल चढ़ी वियो। ज़बरदस्त ज़बरदस्त, महिरबानी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे साईं? अमन खुश ठीक तव्हांजो नालो? सदाम हुसैन। तव्हां वेठा आहियो भला उथो नथा छो? उथी बीहो थोरो। बलदत इलेक्शन छा तयारी आहे? इंशाल्लाह तैयारी है। अच्छा, कंहिंखे तव्हां वोट ॾींदव? इंशाल्लाह जेको हूंदो ॾींदासीं। तव्हांजे तक जो उम्मीदवार त मीर अब्दुल्ला खान गराणी आहे न? हाँ इंशाल्लाह ॾींदासीं। अच्छा, मुकमल तयारी इलेक्शन? मुकम्मल। ज़बरदस्त, महिरबानी सदाम हुसैन। ठीक मेहरबानी अल्लाह हाफ़िज़। अल्लाह। तव्हांजो नालो हाजी साहिब? अज़ीज़ अहमद। अच्छा, बलदत इलेक्शन जी छा तयारी आहे? हाँ प्रोग्राम सही हले जो। अच्छा, हाँ तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो? पंहिंजे खान खे ॾींदासीं नज़ीम खान खे। अच्छा, मीर अब्दुल्ला खान गराणी खे तव्हां वोट हाँ ॾींदा? हाँ ज़बरदस्त, हाजी साहिब फुल तयारी आहे? फुल तयारी आहे अल्लाह जे हुकुम सां। अच्छा, निशान कहिड़ो अथसि? हाँ साइकिल मोटर। अच्छा, हाँ तव्हां साइकिल मोटर हलाईंदा आहियो न? न मां हथ खां मालूम थी। अच्छा, मोटर नथा हलायो पोइ कीअं वोट ॾींदा आहियो? वालेकुम सलाम। अच्छा, तव्हां कंहिंखे ॾींदा आहियो? वोट साईं मीर अब्दुल्ला खान खे। अच्छा, मुकमल सपोर्ट कंदा आहियो? जी साईं, इन ॻाल्हि में शक अथव छा? ज़बरदस्त, तव्हां मोटर हलाईंदा आहियो न? जी साईं। मोटर हलाईंदा आहियो तव्हां? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोटर ख़ैर थिए? सही यार, मीर अब्दुल्ला खान। अस्सलाम वालेकुम। तव्हां भला वेठा हो, बीमार आहियो छो? उथी बीहो सही थोरो। हाँ रे हिकिड़ो मिंट, तव्हां नेट ते ईंदा आहियो? तव्हां तव्हां इलेक्शन जी छा तयारी आहे? इलेक्शन जी छा तयारी आहे? वोट कंहिंखे ॾींदा आहियो? कुझु ई कोन्हे साईं, वोट ॾींदा न? मीर अब्दुल्ला खान गराणी खे ॾींदासीं। अच्छा, नारो मीर अब्दुल्ला खान ज़िंदाबाद। अब्दुल्ला खान जिंदाबाद। ज़बरदस्त, महिरबानी गुलाम यासीन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे साईं? अमन साईं खे करार छा कयो था तव्हां? मुर्गी ठाहिण कंहिंजे लाइ छो? साईं आवाम जे लाइ, आवाम जी ख़िदमत में हूं तुसां वोट कंहिंखे ॾिसो? साईं असां मीर अब्दुल्ला खान गराणी। अच्छा, आवाम जो फ़ैसिलो तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां बि पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए सघो था कमेंट में। महिरबानी।